संगत अस्सलाम वालेकुम। गरीब गफ़ार जमाल जी तरफ़ा कलम किताब जहिड़ो को हथियार ई कोन्हे, पढ़ाए पंहिंजे ॿारनि खे पेरनि ते बीहारियो। साईं, कलम किताब जहिड़ो को हथियार ई कोन्हे, पढ़ाए पंहिंजे ॿारनि खे पेरनि ते बीहारियो। कातनि ऐं कुआड़नि सां फतह कान थींदी, तइलीम जी ज़ेवर सां सिंध खे सिंगारियो। कलम किताब जहिड़ो को हथियार ई कोन्हे, पढ़ाए पंहिंजे ॿारनि खे पेरनि ते बीहारियो। के स्कूल असांजा वॾेरनि जा वाड़ा, के स्कूल असांजा भोतारनि जा भांडा। के स्कूल असांजा वॾेरनि जा वाड़ा, के स्कूल असांजा भोतारनि जा भांडा। के स्कूल असांजूं आहिनि उताकूं, के स्कूल में उस्ताद अचनि ई कोन था। के उस्ताद असांजा अदाकार आहिनि, घर वेठे गोसड़ूं पघारूं खणनि था। सवा सिधा पेरा पंजनि ॾे वञनि था, धारियुनि ते ॾोह ॾिजे यार कहिड़ो, पंजनि ई असांखे आहे मरायो। कलम किताब जहिड़ो को हथियार ई कोन्हे, पढ़ाए पंहिंजे ॿारनि खे पेरनि ते बीहारियो। झेड़नि झटनि सां फतह कान थींदी, तइलीम जी ज़ेवर सां सिंध खे सिंगारियो। साईं, वॾेरा चवनि था हारी हुजनि ही, वॾेरा चवनि था हारी हुजनि ही, या धाड़ेल चोर ॾोहारी हुजनि ही। वॾेरा चवनि था हारी हुजनि ही, या धाड़ेल चोर ॾोहारी हुजनि ही। जेलनि में पवंदा पोइ कमदार थींदा, कटे जेल मोटी अची कमदार थींदा। पोइ कमदार जा पुट वरी धनार थींदा। भोतार सॼो ॾींहुं इहो ई सोचनि था। सवा सिधा पेरा पंजनि ॾे वञनि था, धारियुनि ते ॾोह ॾिजे यार कहिड़ो, पंजनि ई असांखे आहे मरायो। कलम किताब जहिड़ो को हथियार ई कोन्हे, पढ़ाए पंहिंजे ॿारनि खे पेरनि ते बीहारियो। जलसनि जुलूसनि सां फतह कान थींदी, तइलीम जी ज़ेवर सां सिंध खे सिंगारियो। पढ़ाए पंहिंजे ॿारनि खे पेरनि ते बीहारियो। साईं, जाली मुर्शिद बि चवनि था मुरीद हुजनि हड़, जाली मुर्शिद चवनि था मुरीद हुजनि हड़, ॾन ॾियनि असांखे ॾाॾे ते विझनि पढ़। जाली मुर्शिद बि चवनि था मुरीद हुजनि हड़, ॾन ॾियनि असांखे ॾाॾे ते विझनि पढ़। अबोझ अक़ीदनि में कई था फसाइनि, 6 महीने छेलो या गाबो था बसाइनि। अबोझ अक़ीदनि में कई था फसाइनि, 6 महीने छेलो या गाबो था बसाइनि। पिटे पीर पाड़ू कढे न असांजूं, पिटे पीर पाड़ू कढे न असांजूं, ख़ौफ़ खां मुरीद कई बासूं बसनि था। सवा सिधा पेरा पंजनि ॾे वञनि था, धारियुनि ते ॾोह ॾिजे यार कहिड़ो, पंजनि ई असांखे आहे मरायो। कलम किताब जहिड़ो को हथियार ई कोन्हे, पढ़ाए पंहिंजे ॿारनि खे पेरनि ते बीहारियो। झेड़नि झटनि सां फतह कान थींदी, तइलीम जी ज़ेवर सां सिंध खे सिंगारियो। सही, सिंधी चैनल बि कहिड़ा वरी ॾिसो ड्रामा ॾसनि था, रुॻो रोज़ राड़ो ऐं ड्रामा ॾसनि था। सिंधी चैनल बि कहिड़ा वरी ड्रामा ॾसनि था, रुॻो रोज़ राड़ो ऐं ड्रामा ॾसनि था। बेशर्म शाइरी कनि अहिड़ी था छाया, गफ़ार गायरनि जहिड़ा ई गाना ॾसनि था। बेशर्म शाइरी कनि अहिड़ी था छाया, गायरनि जहिड़ा गफ़ार गाना ॾसनि था। बिज़नेस ऐं जंग में सभु कुझु आहे जाइज़, चैनलनि जा मालिक वरी ईअं बि चवनि था। बिज़नेस ऐं जंग में सभु कुझु आहे जाइज़, चैनलनि जा मालिक वरी ईअं बि चवनि था। सवा सिधा पेरा पंजनि ॾे वञनि था, धारियुनि ते ॾोह ॾिजे यार कहिड़ो, पंजनि ई असांखे आहे मरायो। कलम किताब जहिड़ो को हथियार ई कोन्हे, पढ़ाए पंहिंजे ॿारनि खे पेरनि ते बीहारियो। कातनि ऐं कुआड़नि सां फतह कान थींदी, तइलीम जी ज़ेवर सां सिंध खे सिंगारियो। कलम किताब जहिड़ो को हथियार ई कोन्हे, पढ़ाए पंहिंजे ॿारनि खे पेरनि ते बीहारियो। अस्सलाम वालेकुम।